رسوله الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحج أشهر معلومات، فمن فرض فيهن الحج فلا رفث ولا فسوق ولا جدال في الحج، وما تفعلوا من خير يعلمه الله، وتزودوا فإن خير الزاد التقوى، واتقون يا أولي الألباب. ليس عليكم جناح أن تبتغوا فضلا من ربكم، فإذا أفضتم من عرفات فاذكروا الله عند المشعر الحرام، واذكروه كما هداكم، وإن كنتم من قبله لمن الضالين. ثم أفيضوا من حيث أفاض الناس واستغفروا الله، إن الله غفور رحيم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تواں اساں جے متھاں اणगणिया کرم ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल-जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में हज जे अहकामनि खे बयानु फरमायो वियो हो, पर उन सां गॾोगॾु जेको माण्हू एहराम ॿधे थो हज जो, एहराम ॿधण खां पोइ हुनजो इरादो थी थो वञे त मां हज सां गॾोगॾु उमिरो बि कयां, पोइ पहिरियां टाइम मिली थो वञेसि हज जे अदा करण खां पहिरियां उमिरे जे अदा करण जो टाइम वक़्तु मिली थो वञेसि ऐं इरादो करे थो त एहराम अगरचे हिकिड़ो ई हज जो ॿधो आहे पर उमिरो करे वेंदुसि। अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल आयतुनि में उन जी इजाज़त बि ॾियणु फरमाई। ऐं जेकॾहिं हिकिड़े एहराम सां ॿ फ़ाइदा वठे थो, उमिरे जो बि हज जो बि ॿ फ़ाइदा वठे थो, त उन जे मथां मुहबत भरियो अल्लाह तबारक व तआला कुझु हदियो रखियो हो क़ुर्बानी ॾियण जो। पर जेकॾहिं वरी का कमी कोताही थी वञे त वरी उन जे मथां 3 ॾींहं रोज़ा इहे बि मुहबत भरिया रखिया हा त जीअं हिन में विबाने जो फ़ाइदो हुजे। वरी अञा जेकॾहिं हज में का कोताही थी वञेसि त पोइ 10 रोज़ा हुन जे मथां 3 रोज़ा हज जे ॾींहंनि में 10 रोज़ा बाद में रखे। जे उहे रोज़ा बि न रखी सघे त फिदियो ॾे, फिदियो बि न ॾेई सघे त वरी मिस्कीननि खे ताम खाराए। इहे मसाइल बयानु कया विया जेके अहकामनि जे अदा करण में कमीअ कोताहीअ खे दुरुस्त करण जे तरीक़े सां गॾोगॾु आहे। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हाजी सॻोरनि खे कुझु तंबीहात बयानु फरमायूं आहिनि त जेको हज करणु चाहे उहो सभ खां पहिरियां हज जी तालीम हासिल करे त हज मूंखे कीअं अदा करिणो आहे, कहिड़नि महीननि में कहिड़नि ॾींहंनि कहिड़े वक़्त ते थींदो, ऐं हज जे दौरान छा छा करे सघिजे थो, ऐं कहिड़ा कम आहिनि जेके हज जे दौरान न आहिनि कबा, ज़बान ते ॻाल्हाइण में केतिरी आज़ादी हुजणु घुरिजे, केतिरी पाबंदी, हल्की फुल्की धिके ऐं थाॿे अचण ते छो त रश घणी थींदी उन में साफ़ ऐं बुर्दबारी वधीक रखणु घुरिजे, बर्दाश्त वधीक रखणु घुरिजे, या थोरे थके ते भरिसां वारे सां जहिड़ो झगड़ो कजे। अल्लाह तबारक व तआला अॼोकिन आयतुनि में कुझु इन्हनि मसइलनि खे बयानु फरमायो आहे। फरमाई अल हज अशहुरुम मालूमात, सभ खां पहिरियां हज जा महीना मुक़ररु थियल आहिनि। सॼो साल 12 महीना हज अदा कोन थींदो, हज जा महीना मुक़ररु आहिनि, ज़िलक़ाद ज़ुलहज। बल्कि पुराणे ज़माने में त इब्तिदा इस्लाम में उन खां इब्तिदा इस्लाम खां बि पहिरियां शवाल खां ई हज जी शुरूआत थींदी, एहराम ॿधी छॾींदा। शवाल, ज़िलक़ाद, ज़ुलहज इहे 3 महीना। पोइ अॻिते हली करे इब्तिदा इस्लाम में
हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे मथां जॾहिं क़ुर पाक जूं आयतूं नाज़िल थियूं हज जे अहकामनि खे अल्लाह तबारक व तआला तफ़सील सां बयानु फरमायो त पोइ शवाल उन्हनि मां निकिरी वियो, ज़िलक़अदा ज़ुल्हज इहे 2 महीना वञी बचा। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो हज जा महीना मुक़ररु थियल आहिनि, तव्हां पंहिंजे तरफ़ खां हज जे लाइ महीननि ऐं ॾींहंनि खे मुक़ररु न कयो, असां मुक़ररु करे छॾिया आहिनि। उन्हनि महीननि में तव्हांखे पाबंदी करे एराम ॿधी करे हज जा अहकाम अदा करणा आहिनि। पोइ जेको बि एराम ॿधे हज जो त उहो सभ खां पहिरियां हीअ ॻाल्हि यादि रखे फमन फरज़ फ़ीहिन्नल हज, जेको इन्हनि महीननि में हज वारे महीननि में पंहिंजे मथां हज अदा करण खे लाज़िम करे त मूंखे हज अदा करिणो आहे। हज अदा करणु लाज़िम कॾहिं बणिजंदो आहे माण्हूअ जे मथां जॾहिं एराम ॿधी वियो, ऐं एराम कॾहिं ॿधंदो ज़ाहिर आहे जॾहिं हज अदा करणु हिन जे मथां फ़र्ज़ु थींदो। इहो फ़र्ज़ु हिन जे मथां साबित कॾहिं थींदो जॾहिं हज जे अदायगीअ जेतिरो ख़र्चु माल मिल्कियत एतिरो हुजेसि। सभ खां पहिरियां हज अदा करण जेतिरो माल हुजेसि, पोइ हुन जे मथां हज फ़र्ज़ु थींदो। ऐं माल जी नोयत बि उलमा मुहद्दिसीन फ़क़ीहनि बि लिखियो आहे त जेके 2 महीना थिए पुराणे ज़माने में चूंकि पैदल बि वेंदा हुआ, डांद गाॾियुनि ते बि वेंदा हुआ ऐं ईअं पंधु पंधु घुमंदे घुमंदे बि वेंदा हुआ, उठनि ते बि वेंदा हुआ, घोड़नि ते बि वेंदा हुआ, त पोइ वक़्तु इलाही लॻंदो। हाणे चूंकि थोरनि ॾींहंनि में माण्हू हफ़्ते में 10 ॾींहंनि में बि थी थो अचे, त सभ खां पहिरियां हज जो ख़र्चु हिन वटि पंहिंजो हुजे, कंहिंखां सुवाल करिणो न पएसि। जेतिरा ॾींहं हिन खे हज ते वञिणो आहे घर वारनि खे ओतिरनि ॾींहंनि जो ख़र्चु पूरो ॾेई अचे हर तरह सां। ईअं न थिए त हीउ पाण हलियो वञे घर वारा पोयां ॿियनि खां सुवाल कंदा वठनि, ईअं बि न थिए। ऐं पंहिंजो बि मुकमल ख़र्चु हुजेसि, वञण जो बि मोटण जो बि मुकमल। अल्लाह तबारक व तआला इन्हनि शर्तनि सां उन बंदे जे मथां हज फ़र्ज़ु कयो आहे। पोइ हज ज़िंदगी में हिकिड़ो भेरो आहे, हिकिड़े साल न वञी सघियो किन वजूहात जे करे। हज जे अदा करण जेतिरी मिल्कियत थी पई आहे, हज मुंहिंजे मथां फ़र्ज़ु थी पियो आहे, हाणे अदा कंहिं महिल थो कयां उन ई साल जंहिं साल मूंखे एतिरी मिल्कियत थी आहे, मां मालिक थियो आहियां एतिरी मिल्कियत जो, उन ई साल हज कयां, 2 साल 3 साल कॾहिं कयां, हज फ़र्ज़ु थी चुको आहे। हाणे जॾहिं अदायगीअ जो वक़्तु मुनासिब सम्झे निकिरी पए, बहितर इहो आहे त जॾहिं मिल्कियत एतिरी अची वञेसि जंहिं मां हज अदा करे सघे थो, हज फ़र्ज़ु थी वञे, त पोइ देरि न करे निकिरण में। छो त इंसान खे हयातीअ ते भरोसो कोन्हे, जेकॾहिं ईअं मरी वियो हज हिन जे मथां फ़र्ज़ु थी चुको हो, मिल्कियत एतिरी हुयसि पर हज कोन कयईं मरी वियो, त क़यामत जे ॾींहं हिन जो पुछाणो थींदुसि। जीअं निमाज़ जो पुछाणो आहे, निमाज़ फ़र्ज़ु आहे, ईअं हज बि फ़र्ज़ु आहे। ज़कात जो पुछाणो आहे, ज़कात फ़र्ज़ु आहे, ईअं हज जो बि फ़र्ज़ु आहे त हुनजो बि पुछाणो आहे। निमाज़ जो, हज जो, रोज़नि जो, ज़कात जो, इन्हनि 4 मसइलनि जो क़यामत जे ॾींहुं पुछाणो थींदो, छो त इहे फ़र्ज़ु आहिनि। फ़र्ज़ु जॾहिं इंसान खां रहिजी वियो त सवाल थींदो, हुनजो पुछाणो थींदो। इन जे करे बुज़ुर्गनि लिखियो आहे त हज जीअं ई फ़र्ज़ु इंसान जे मथां थी पवे, मिल्कियत जो मालिक थी पवे, त हज फ़ौरन अदा करे। पर इंसान आहे चूंकि हाणे पुराणे ज़माने में अहिड़ा क़वानीन न हुआ, माण्हू जिथां चाहे जॾहिं बि चाहे निकिरी पवंदो हो। हाणे चूंकि कानून आहिनि, जॾहिं हिन जो कुणो निकिरे, केतिरा ई साल कुणो नथो निकिरे, के त संभरिया न आहिनि, कुणो लॻो न आहे, निकितो न आहे, वियो न आहे। अल्लाह तबारक व तआला क़बूलियत जंहिंजी जेतिरी जल्दी चाहींदो आहे उनखे ओतिरो जल्दी घुराईंदो आहे। त बहरहाल तयारीअ में जेतिरो वक़्तु लॻेसि थो, देरि थी वञे, हिन जे तरफ़ खां सुस्ती न हुजे, क़वानीन जे एतबार सां हिनखे देरि थी वञे त कोई थिए। हाणे हज फ़र्ज़ु थी वियो, इहो माण्हू जॾहिं हज जे इरादे जे लाइ जॾहिं हाणे घर खां निकितो आहे, एराम ॿधो अथई, पंहिंजे हुदूद खां मीकात खां हिनखे एराम हर हाल में ॿधाईंदा। असांजे मुल्क जे माण्हुनि खे एराम एयरपोर्ट ताईं ॿधाईंदा आहिनि, छो त असांजो जहाज़ उन मीकात खां चपंदो आहे जंहिं जॻह तां हिननि खे एराम ॿधणो हूंदो आहे। हाणे जहाज़ में वेही करे एराम कोन ॿधंदा, हिते ई एराम ॿधाए करे हिनखे चाढ़ींदा आहिनि। हाणे जॾहिं एराम माण्हू ॿधी वियो, अल्लाह तबारक व तआला उन हाजीअ खे कुझु तलक़ी नथो करे। फमन फरज़ फ़ीहिन्नल हज, जॾहिं न तव्हां पंहिंजे मथां हाणे हिननि महीननि में हज खे लाज़िम कयो आहे, त पोइ यादि रखो फला रफ़स, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं न अथव करणियूं हाणे जंहिं ॻाल्हियुनि सां थोरो बि इश्क शहवत मस्तीअ खे महसूसु कबो आहे। ज़बान सां अहिड़ी ॻाल्हि तव्हांजी न निकिरे। फला रफ़स,
ज़रे बराबरि हूअं तव्हां भोग हणंदा आहियो हिक ॿिए खे, कॾहिं कॾहिं हिक जेतिरा हम उमिरि चवंदा आहिनि को बिलफर्ज़ सुबुह जो जेकॾहिं को वेंझी सेंझी नवां कपिड़ा या तयारु थी करे आयो त पोइ हुनखे भोग हणंदा आहिनि त राति भला हज नसीब थियो छा। ढकियल लफ़्ज़नि में जंहिंमां माण्हू घणो कुझु सम्झी सघे थो। क़ुर पाक हिते हाजीअ खे सम्झाईंदे फरमायो त अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि तोखे न आहे करणी जंहिं तरह सां तुंहिंजे इन शहवत इश्क मस्तीअ जे अल्फाज़नि या अंदाज़ खे महसूस करे सघिजे। इनखे चइबो आहे अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ न ॻाल्हाए। पोइ उहे ॿियनि सां ॻाल्हाए या घरवारी बि हज ते साण अथसि उन सां बि अहिड़े क़िस्म जो गुफ़्तगू न आहे करिणो जंहिंमां उहो सम्झे त हिन जो इरादो को मटियल आहे। हाणे इहे वॾी उमिरि जा माण्हू इन्हनि थोरनि लफ़्ज़नि मां घणो कुझु सम्झी सघनि था। अल्लाह तबारक व तआला फरमायो फला रफ़स, अहिड़े क़िस्म जो गुफ़्तगू न आहे करिणो। ॿियो वला फसूक, शरई अहकामनि जे अदायगीअ में कंहिं बि क़िस्म जी सुस्ती करे नाफ़रमानी जो पासो न वठिजो। जॾहिं फ़र्ज़ निमाज़ जो टाइम थी वञे त तव्हां वतो सुस्ती कंदा, पोइ वरी जॾहिं निमाज़ जमात खड़ी थियण जो टाइम थिए उन वक़्तु वरी पेशाब ऐं तक़ाज़ा उनखे वठो, पोइ ॾंदण ऐं वरी गुरड़ा ऐं वरी सभु कम वरी पोइ तव्हांखे यादि अचणु फ़र्ज़ु रहिजी वञे। तव्हांखे असुर जो उथणो आहे, नफ़िल पढ़णा आहिनि, देरि करे 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 पोइ तो जमल हाणे टाइम पछाड़ी अचे बचो आहे, या वरी तव्हांखे गुस्ल आहे पाकाई करे निमाज़ जे लाइ अचिणो आहे टाइम थी वियो आहे, हाणे अञा सुस्ती गुस्ल पइजी वियो आहे पर हज जे दौरान पियो आहे हाणे साईं जंहिं महिल गुस्ल लहे तेसि ताईं फ़र्ज़ु निकिरी वियो। वला फसूक ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चइजे त कंहिं बि गुनाह जे तरफ़ न ईंदो। गुनाह छाखे चइबो आहे? जिन ॻाल्हियुनि खां अलाह ऐं अलाह जे रसूल मना कयो आहे हे उहे कमु करे इन गुनाह चइबो आहे। हिकिड़ा गुनाह कबीरा आहिनि, ॿिया सग़ीरा आहिनि, नंढा गुनाह। चोरी करणु, शराब पीअणु, ज़िना करणु वॾा गुनाह आहिनि, पर चोरीअ जो कंहिंखे ॾसु ॾियणु इहो बि गुनाह आहे, पर चोरी करण खां थोरो नंढो। ज़िना जो ॾसु ॾियणु, ज़िना जेतिरो ई गुनाह आहे पर थोरो घटि। वरी ईअं बिल्कुलु कोई माण्हू पंहिंजे ख़्वाहिश खे पूरे करण जे लाइ कंहिंखे परे खां को अहिड़ो ज़बान मां लफ़्ज़ चवे थो, को ढकियल ई अखि हणे थो, इशारो करे थो, अहिड़े क़िस्म जो जंहिं मां हिन जी नाफ़रमानी या हिन जो शरारत पिणु हुजणु मालूम थिए थो। अल्लाह तबारक व तआला फरमायो हाणे हज जो इरादो करे चुको आहे, एराम ॿधी चुको आहे, हाणे तव्हां इहे शयूं ज़ाहिर न थियनि, न के ज़बान मां गुफ़्तगू अहिड़ो, न के गुनाह अहिड़े क़िस्म जो, वला जिदाल फिल हज, न के कंहिं क़िस्म जो को झगड़ो को फशरी फसाद तो मां मालूम थिए। छो त हज जे दौरान माण्हू जॾहिं घणा थींदा उते मर्द बि हूंदा, औरतूं बि हूंदियूं, जवान बि हूंदा, पोड़ा बि हूंदा। जेके पोड़ा हूंदा त उहे ज़रूरु घुमंदे तव्हांखे निचकंदा लॻंदा, थाबो बि ईंदो। पोइ मथां चिड़ कयो, चिड़ न कजो, झगड़ो न कजो, बल्कि उनखे बाज़ूअ खां वठी सहारो ॾेई करे पाण सां गॾु उनखे खणी हलिजो। ईअं न त उनखे लताड़े वञो त ॿिया पोयां अचे उनखे बिल्कुलु लताड़े मारे छॾनि, या के कोई जेकॾहिं किरियो आहे, किरंदे किरंदे हिते धड़ाम अचे पासे वारे खे लॻो त उहो बि हुन सां विढ़णु शुरू थी वञे, वाड़े वा यार ईअं अचे बसि लताड़ींदो मथां थो किरी, ईअं जहिड़ो न, बल्कि अहसास सां हुनजी हमदर्दी कजे। अल्लाह तबारक व तआला ढकियल लफ़्ज़नि में हिकिड़ो ई लफ़्ज़ जामे बयानु कंदे फरमायो वला जिदाल, कंहिं बि क़िस्म जो झगड़ो न हुजे, यानी कि इंतिहाई बुर्दबार तबियत रखी निकिरिजे। एराम ॿधिजी वियो, ॼण त ज़बान खे बि तालो लॻी वियो, दिमाग़ ऐं दिलि खे ग़लति ख़्यालात जे फ़िक्र खां बि तालो लॻी वियो, हथ खे ऐं पूरे जिस्म खे जोश ऐं जज़्बे कावड़ ऐं गुस्से खां बि ॼण त तालो लॻी वियो। अल्लाह तबारक व तआला हाजीअ जी इहा तरबियत कंदे इहे लफ़्ज़ फरमाया, इहे कम न आहिनि करणा, ज़हन ठाहे पोइ निकिरो। वमा तफ़अलू मिन ख़ैरिन, जेका विछी तव्हांखे मिले, फ़र्ज़ निमाज़ुनि खां पोइ, तवाफ़ खां पोइ, मक़ाम इब्राहिम ते नफ़िल पढ़ण खां पोइ, हजर असवद खे चुमी ॾियण खां पोइ, अहकामनि जे अदायगी जे विच विच में जेका जेका तव्हांखे विथी मिले, पोइ उन विच में तव्हां छा कंदो? वमा तफ़अलू मिन ख़ैरिन, चङाईअ वारा कम कयो, तस्बीहात पढ़ो, इस्तिग़फ़ार पढ़ो, नफ़िल पढ़ो, अल्लाह ताला खां माफ़ी वठो, वॾा सजदा कयो, दुआऊं घुरो, उम्मत मुस्लिमा जी हिफ़ाज़त जूं दुआऊं घुरो, पंहिंजे कयल कमनि कोताहिनि गुनाहनि खे बख़्शरायो, पंहिंजे अबे अम्मा, पंहिंजे असातिज़ा, पंहिंजे बचड़नि, पंहिंजे घर वारनि, पंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ जेका दिलि चयो उहा अल्लाह ताला खां उते घुरो, काई शइ न छॾियो। रब तबारक व तआला खां घुरण में सभु शयूं घुरोसि। हता के बुज़ुर्गनि लिखियो आहे, जंहिं सभु कुझु दुआउनि में ख़ुदा खां घुरियो, पर ख़ुदा खां ख़ुदा जी पंहिंजी मोहबत न घुरियईं, ॼण त कुझु बि न घुरियईं।
सब खां पहिरियां इहा शइ घुरिजे, मुंहिंजा अल्लाह मूंखे पंहिंजे मोहबत जो मज़ो चखा, मूंखे पंहिंजो रज़ामंदो नसीब कर, तूं राज़ी थी, मुंहिंजो इबादतूं, मुंहिंजो ज़िक्र, मुंहिंजी तस्बीह, ना ई हुन में यार जो इन्हनि जे एवज़ में तूं मूंसां राज़ी थी, न मां पूरो कमज़ोर खुटल आं अॼु सां, बसि मुंहिंजे इन्हनि कोताहिनि ॾे न ॾिस, मूंखे पंहिंजो रज़ामंदो नसीब कर, तूं मूंसां राज़ी थी। तॾहिं अल्लाह से फरमायो मां तफ़अलू मिन ख़ैरिन, पोइ जेको बि चङाईअ वारो कमु न तव्हां कंदा हो, यालमुल्लाह, अल्लाह ताला खे हुनजो इतला हूंदो आहे, पहिरियां ई पतो हूंदो आहे, पहिरियां ई हुनखे मालूमात हूंदी आहे त मुंहिंजो बानो हिन वक़्तु कहिड़े कम सां निकितो आहे। हाणे ॾिसो तरबियत कई वई त ज़बान ते बि सोचे सम्झी ॻाल्हाइजां, गुनाहनि वारे पासे हूअं आज़ादु हूंदो आहे, हाणे थोरो कंट्रोल करे पाण खे पुख़्तो कजां, थोरी थोरी ॻाल्हि ते हूअं हाणे सहप कंदो आहे, हाणे बुर्दबारी रखजां, वांदकाई तुंहिंजी हूअं ईअं वेंदी आहे गुज़री, हाणे ईअं न गुज़रे तुंहिंजी चङाई जे कमनि में गुज़रे। 4 शयूं। 5 अल्लाह तबारक व तआला फरमायो वतज़व्वदू फ़इन्न ख़ैर ज़ादि तक़वा, हज जे इरादे सां इहराम ॿधी जॾहिं निकिरो त पंहिंजो ख़र्च सफ़र जो पूरो पाण सां साणु खणी निकिरजो। ईअं न चए त जंहिं काफ़िले सां गॾु निकिरो था सुभाणे उन्हनि खां सुवाल करिणो पए, पोइ हू बि परेशान थियनि, तव्हां बि परेशान थियो, या उते हली करे काफ़िले वारनि खे छॾे कंहिं ॿिए माण्हूअ खां ख़ैर ख़ैरात वठणी पवे, ॿिए खां सुवाल करिणो पवे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वतज़व्वदू, सामान साणु खणिजो, फ़इन्न ख़ैर ज़ादि तक़वा, ख़बर अथव भलो सामान कहिड़ो आहे? सुवाल करण खां बचणु। एॾो वॾो लफ़्ज़ अल्लाह ताला हिते हिकिड़ो क़ानून सां बयानु कंदे फरमायो भलो सामान, भलो ज़िंदगीअ जो तोहफ़ो, तोशो, ज़िंदगीअ जो ज़ाद राह जंहिंखे चवंदा आहियूं, सामान ज़िंदगीअ जो तोशो भलो उहो आहे कंहिंखे सुवाल करण खां बचाइजे, पाण बचे ॿियनि खे बचाए, सुवाल न करे, भली तक़वा परहेज़गारी आहे कंहिंखां सुवाल न करे। माना मालूम छो, ॾिसो अल्लाह तबारक व तआला इंसान खे सेखारे पियो ॿिए कंहिंखां न घुरिजां, मूंखां घुर। अल्लाह तबारक व तआला खां छा घुरिबो आहे? सभु कुझु घुरिबो आहे, पर सच पच वक़्त जो ख़र्च जॾहिं घुरिबो आहे त ईअं कोन किरंदो आहे आसमान खां, उनजे लाइ थोरी महिनत कबी आहे। घुरिबो अल्लाह ताला खां आहे पर थोरी महिनत कबी आहे, खाधो बि घुरिबो अल्लाह ताला खां आहे पर महिनत कबी आहे, पोइ उहो खाधो कंहिं न कंहिं तरीक़े सां बहाने सां अल्लाह ताला उनजे महिनत जो फल बनाए करे उनखे ॾींदो आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो सामान साणु खणिजो। इहे 5 ॻाल्हियूं अल्लाह ताला कयूं, ज़बान जो कंट्रोल, गुनाह खां बचण जो कंट्रोल, फशरीअ खां पाण खे बचाइजो, वांदकाई पंहिंजी चङाइनि में गुज़ारिजो, ऐं तव्हां पंहिंजो सामान पाण सां साणु खणिजो। जंहिंजी जेतिरी ज़रूरत हुजे पंहिंजे ज़रूरत जेतिरो सामान ज़रूरु साणु खणिजो, जीअं कंहिंखां सुवाल करिणो न पवे। इहे 5 कम अल्लाह सी इंसान खे सेखारे, पोइ फरमायो वतक़ूनी, मूंखां डिॼी करे इहो कमु कजो। ईअं न त सामान खणंदे खणंदे पराओ पंहिंजो खणी अचो, ज़बान सां बचंदे बचंदे ज़बान ग़लति ॻाल्हाए वञो, गुनाह खां बचंदे बचंदे औरतूं बि हूंदियूं, हूअं तव्हांखे मौक़ो न मिले उते औरतुनि खे परदे करण जो हुकुम कोन्हे, मुंहुं न लिकाईंदियूं, उते तव्हांजो शैतान तव्हांखे गेले वञे, गैर औरतुनि जी तरफ़ ॾिसंदा वञो, तव्हांजे जिस्म में थोरी बि लचक हलचल अची वई, तव्हांजो इहराम ख़तमु, तव्हांजो हज ख़तमु। वतक़ूनी, इहे सभु अमल तव्हां खां तॾहिं थींदा जॾहिं तव्हांखे मुंहिंजो ख़ौफ़ हूंदो, मुंहिंजो भउ हूंदो, मुंहिंजो डर हूंदो। ख़ौफ़ जॾहिं मुंहिंजो तव्हांखे हूंदो पोइ तव्हां इहे कम करे सघंदो। या उलिल अलबाब, ए अकुल वारो, इहो आख़िरी जेको लफ़्ज़ अल्लाह से फरमायो, या उलिल अलबाब, ए अकुल वारो, इतां सम्झ में आयो त इहे सभु ॻाल्हियूं अकुल वारनि माण्हुनि जे सम्झण जो आहिनि, जहिड़े जहिड़े माण्हू जी बात ई कान्हे। हज ज़रा डिघो लंबो चौड़ो इबादत जो हिकिड़ो मरहलो आहे, उहो चरे माण्हूअ जो कमु कोन्हे, कमज़ोर तबियत माण्हूअ जो कमु बि कोन्हे, जज़्बाती ऐं झेड़ेकार माण्हूअ जो कमु बि कोन्हे, इंतिहाई गुनाहनि में ॿुधल माण्हूअ जो कमु बि कोन्हे, ज़बान आज़ादीअ सां ॻाल्हाईंदड़ माण्हू आहे उनजो बि कमु कोन्हे, नेकीअ खां सफ़ा परे वांदकाईअ में छुड़वाक थी गुज़ारे त उनजो बि कमु कोन्हे। हीअ सभु ॻाल्हियूं अल्लाह ताला, ऐं जेको पराओ पंहिंजो माल खाईंदड़ फरमाईंदड़ माण्हू आहे उनजो कमु बि कोन्हे। 5 ई ॻाल्हियूं करे अल्लाह ताला इंसान खे पहिरियां सेखारियो त तोखे हज नसीब कंदुमि, जे शौक़ु अथई त इहे 5 ॻाल्हियूं पहिरियां पाण में पैदा कर, पोइ घुराइण में देरि कान्हे। तॾहिं फरमाई या उलिल अलबाब, ओ अकुल वारो, मुंहिंजो ख़ौफ़ रखो। हितां सम्झ में अचे थो त क़ुर पाक सम्झण जे लाइ ज़रा इल्म जी बि ज़रूरत आहे, अकुल जी बि ज़रूरत आहे।
ये ॿई शयूं हुजनि, इल्म बि हुजे अकुल बि हुजे, तॾहिं क़ुर पाक सम्झ में ईंदो। पोइ सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ। साईं मथी आयत में अलाह ताला फरमायो त सफ़र जो सामान पाण सां साणु खणो। साईं कोई माण्हू मुहबत जज़्बो हज जो, मके ऐं मदीने जो मुहबत ऐं जज़्बो ॾाढो थो रखे, ख़र्च बि साण अथसि, पर अॼोके दौर जे तक़ाज़ा जेतिरो ख़र्च कोन्हे। सफ़र सवारियूं मुहबत बि ॾाढी अथसि, निकिरण बि चाहे थो, बल्कि निकिरी चुको आहे, पर किथे किथे मुमकिन आहे मथां कमज़ोरी ख़र्च जी थिएसि, खुटेसि। साईं पोइ जेकॾहिं न ही सामान पाण सां कुझु हितां खयूं हले अहिड़ो जेको उते विकिरो थींदो आहे मैदान अरफात में बाज़ार में, पोइ विची लॻी वञेसि त उहो सामान पंहिंजो हितां खयूं वञे, उते वञी करे खपाए 5 रुपया मिलंदसि, वरी पंहिंजो ख़र्च करे वेंदो। साईं ईअं करे अल्लाह तबारक व तआला फरमायो लैसा अलैकुम जुनाहुन अन तबतगू फज़लन मिन रब्बिकुम। बिल्कुलु ईअं हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु खां हिकिड़े सहाबी सुवाल कयो। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो, अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बि हिकिड़े सहाबी इहो ई सुवाल कयो जेको तो मूंखां कयो आहे। पोइ हुज़ूर जन तेसि ताईं जवाबु न ॾिनो जेसि ताईं क़ुर पाक जी हीअ आयत नाज़िल न थी। जॾहिं हीअ आयत नाज़िल थी तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो, हा इन विच में तोखे विची लॻी थी वञे बाज़ार में पंहिंजो सामान जेको खणी आयो आहे खपाए ऐं हुतां 5 रुपया नफ़े जा हासिल करे वरी उहो ख़र्च करे अॻिते हज जे अहकामनि खे अदा करण जे लाइ वधी थो त कोई हर्ज कोन्हे। इतां मालूम थिए थो पुराने ज़माने में हिन आयत जे नाज़िल थियण जो असुलु सबबु ही बि आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे, पुराने ज़माने में जेके परे परे जे मुल्कनि खां माण्हू ईंदा हुआ उन्हनि जो वक़्तु बि इलाही लॻंदो हो, 4-4, 5-5, 6-6 महीना साल बि लॻी वेंदो। पोइ साल जो पूरो ख़र्च साणु खणणु ॾाढो ॾुखियो हो। पोइ छा कंदा हुआ, रस्ते में जिते हिननि जो ख़र्च खुटंदो हो उते ॾींहुं बि कंहिं शहर कंहिं आबादीअ में रही पवंदा हुआ, मज़दूरी बि कंदा हुआ, पोइ उतां मज़दूरी जा 5 रुपया मिलंदा हुआ, वरी सफ़र जारी रखंदा हुआ। कंहिं शहर में पहुचंदा हुआ, उते वरी मज़दूरी करे कुझु सामान गॾु कंदा ऐं कुझु अहिड़ियूं क़ीमती शयूं बि वठंदा हुआ जेके हितां हली करे उते मके जे वेझो कंहिं ॿिए बाज़ार में उते खपाए वरी नफ़ो हासिलु कनि। माना मज़दूरी कंदा, वापारु कंदा, कुझु न कुझु नफ़ो हासिलु कंदा, सफ़र कंदा, रिड़ंदा हलंदा। ऐं पोइ उन दौरान मुज़दलिफ़े मिना में अरफात में मैदान अरफात में वॾी मंडी लॻंदी वापारियुनि जी, ॿाहिरि मुल्कनि खां जेको सामान खणी ईंदा उते खपंदो हो। पोइ चङा भला माण्हू हज जे इरादे सां घटि वापार जे इरादे सां घणा निकिरंदा त उते वापारु थींदो, ॿाहिरि मुल्कनि जा माण्हू ईंदा, वॾी क़ीमत सां शयूं खपनि थियूं ऐं वॾे चाह सां हर को वठे थो। जीअं अॼुकल्ह बि माण्हू वञनि था पोइ वॾियूं महांगियूं वॾो पैसो ख़र्च करे उतां शयूं वठी था अचनि, उहे साॻियूं ई हिते 500, 700, 800 रुपए में तस्बीर, रुमाल, खजूर हिते मिली वञे थी, पर उतां शौक़ सां वठंदा। हिकिड़ियूं आहिनि तोहफ़े तौर ते वठणु, ॿियूं आहिनि वापार तौर ते वठणु। अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि इहा इजाज़त ॾींदे कीअं फरमायो लैसा अलैकुम जुनाहुन अन तबतगू फज़लन मिन रब्बिकुम। कोई हर्ज कोन्हे तव्हांजे मथां जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां रब जो ॾिनल फ़र्ज़ तव्हां रब खां तलब कयो। फज़ल रब तबारक व तआला तव्हांजे लाइ जेको नसीब लिखियो आहे, रोज़ी धंधे मां नसीब रिस्क जेको तव्हांजो लिखियो आहे उहो अल्लाह ताला जो फज़ल सम्झी जेकॾहिं रब खां तलब कयो, मार्केट में अचण वक़्तु रब जो फज़ल पंहिंजी रोज़ी तलाश करण जे इरादे सां अचो। लफ़्ज़ फज़ल जो बयानु कयो वियो, माना वापारी थी करे न अचो, इरादो हज जो कयो अथव, हाणे थोरी ॻाल्हि में ख़र्च में मुंडा हो, ओतिरो रब खां फज़ल तलब कयो, अलाह साईं तुंहिंजी महिरबानी जो कंहिंखां सुवाल करण खां बची पवां, पंहिंजे महिनत सां 5 रुपया मिलनि त मुंहिंजो वक़्तु गुज़री वञे। तॾहिं अलाह साईं फरमायो इन लफ़्ज़ जे बयानु करण सां उन्हनि माण्हुनि खे ॼण त सबक़ु मिली वियो जेके सिर्फ़ु वापार जे इरादे सां ईंदा, माना वापारनि जे अचण जी जाइ न आई। हाजी अचनि, हाजी बि उहे अचनि जंहिंजो ख़ालिस इरादो हज जो हुजे, पोइ थोरे थके ते खुटनि त पोइ उहे पंहिंजी ज़रूरत पूरी कनि। हाणे हितां मालूम थी पियो त मुख़लिस माण्हू छाखे चइबो आहे। हिन लफ़्ज़ सेखारियो त मुख़लिस छाखे चइबो आहे। मुख़लिस चइबो आहे जंहिंजो इरादो कंहिं बि कम जे करण वक़्तु ख़ालिस उहो हिकिड़ो हुजे, ॿियो न हुजे। मसलन मिसाल तौर ते कंहिं हिकिड़े माण्हूअ सां मिलण जो इरादो, कोई बीमार थी पियो आहे, उनजी तबा पुरसी करण हितां हलूं था, 5, 8, 10 ॼणा गॾिजी हलूं था, पोइ हिकिड़े जो इरादो सिर्फ़ु इहो आहे त मूंखे ॿियो को बि कमु कोन्हे, सिर्फ़ु तबा पुरसी करे मोटंदुसि। इन काफ़िले में हिकिड़ो ॿियो वरी अहिड़ो बि आहे यार हलूं हूअं ई था, रस्ते में हिकिड़ो ॿियो बि कमु आहे उते ई वेझो उहो कमु बि कंदा हलंदासीं।
वरी ॿिए दोस्त टे जो इरादो ही आहे त यार हा तुंहिंजो इम्तिहान हिते ई वरी मुंहिंजो बि कमु आहे, कंदा हलंदासीं मोट ते, देरि कान थींदी, बीठे बीठे जेतिरे में तव्हां तबा पुरसी कंदो ओतिरे में कमु थी वेंदो। उन काफ़िले में जेतिरा माण्हू उन जा पंहिंजा पंहिंजा हल्का फुल्का कम बि हुया, कंहिंजो हिकिड़ो कमु, कंहिंजो ॿ कम, कंहिंजा टे कम, कंहिंजा चारि कम, ऐं मेन इहो कमु हुयो सभिनी जो मजमूई त तबा पुरसी करण बि हलूं था। हाणे हिननि में मुख़लिस अव्वल नंबर जो केरु थियो, 2 नंबर जो मुख़लिस केरु थियो, ऐं घटि में घटि मुख़लिस केरु थियो। सभ खां पहिरियों नंबर ते मुख़लिस उहो आहे जेको सिर्फ़ु इन इरादे सां थो हले त मूंखे सिर्फ़ु तबा पुरसी करणी आहे, ॿियो को बि कमु कोन्हे, इहो मुख़लिस आहे। ऐं जेको हज जे इरादे सां थो वञे, कोई बि इरादो कोन अथसि, इहो मुख़लिस आहे। जेको निकितो आहे इरादो तबा पुरसी बि कबी पर थोरो भरिसां ॿियो कमु आहे उहो बि कबो, इहो मुख़लिस थियो। पर उन पहिरें नंबर मुख़लिस खां थोरो दर्जे में घटि, जंहिंजा 2 कम आहे उहो 2 दर्जा घटि, जंहिंजा 3 कम आहे उहो 3 दर्जा घटि, जंहिंजा अक्सरियत कम घणा, हज जो इरादो थोरो, तबा पुरसी जो इरादो थोरो, उहो पंहिंजे कमनि सां मुख़लिस, हज सां मुख़लिस न थियो। अल्लाह तबारक व तआला हिते लफ़्ज़ बयानु कंदे सेखारण लाइ फरमायो, लैसा अलैकुम जुनाहुन अन तबतगू फज़लन मिन रब्बिकुम, इन मार्केट में वापार जो इरादो तव्हांखे ॾियूं था, कोई अर्ज़ कोन्हे बशर्ते कि तव्हां रब जो फज़ल तलब कंदे निकिरो था। मुख़लिस हुजो त वापारी न हुजो, वापार जो इरादो न हुजेव, सिर्फ़ु ज़रूरत जे बक़दर वञो बसि। पोइ फ़इज़ा अफ़ज़्तुम मिन अरफ़ातिन, ॿियो मसइलो सेखारींदे अलाह साईं फरमायो, जॾहिं न तव्हां अरफ़ात खां वापसि मोटो, मैदान अरफ़ात में ग़ालिबन 9 जे ॾींहुं सिज लड़ी वञे ज़वाल खां पोइ मग़रिब ताईं मैदान अरफ़ात में तरसणो हूंदो आहे। पोइ वरी मुज़दलिफ़े अचिबो, फ़ज़्कुरुल्लाह इंदल मशअरिल हराम, मुज़दलिफ़े में अचिबो, मुज़दलिफ़े में पोइ मिना अरफ़ात जे मैदान में तक़रीबन हिकिड़ी राति उते गुज़ारणी पवंदी आहे, फजर नमाज़ पढ़ी पोइ वरी उतां निकिरबो। हाणे इहो मैदान अरफ़ात, मुज़दलिफ़ो, इहे अहिड़ा बरकत भरिया मैदान आहिनि जिते अल्लाह तबारक व तआला जी रहमत नेकोकार माननि खे सुबुह जो जीअं सर्दीअ में कोहीर थींदो आहे, ईअं कोहीर वांगुरु सालिहनि माननि खे रब जी रहमत वसंदे नज़र ईंदी आहे। इन मुज़दलिफ़े, मिना, अरफ़ात, इन्हनि जॻहुनि खे अल्लाह तबारक व तआला जो फज़ल तलाश कंदे, इबादत कंदे, तस्बीह कंदे, इस्तिग़फ़ार कंदे इहे घड़ियूं गुज़ारणियूं आहिनि। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो, फ़ज़्कुरूहु कमा हदाकुम, फ़ज़्कुरुल्लाह इंदल मशअरिल हराम वज़्कुरूहु कमा हदाकुम। इन्हनि अहकामनि जी अदायगीअ में ईअं तव्हां अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र, इबादत, तस्बीह जो कयो जीअं असां तव्हांखे ॾसियो आहे, पंहिंजे राय ते न। हाणे इन आयतुनि जे नाज़िल करण सां, इन्हनि अल्फाज़नि जे चवण सां शान नुज़ूल इशारो हिन तरफ़ आहे त पुराणे ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे दौर में हज इब्तिदा इस्लाम खां पहिरियां बि कयो वेंदो हो, छो त इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी हलंदो पिया आयो, हज कंदा ईंदा हुआ माण्हू। पुराणे ज़माने जा इस्लाम खां पहिरियां मुशरिक जेका उहे बि हज कंदा हुआ, काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कंदा हुआ, पर उन्हनि जो तवाफ़ ज़रा अजीब हो, नंगा थी करे कंदा हुआ। मुज़दलिफ़े ऐं मिना में ईंदा हुआ, उन्हनि जो अंदाज़ अजीब हो, वापार जे इरादे सां ईंदे करे हज चई करे उहो गुज़ारो कंदा हुआ। पोइ जॾहिं अरफ़ात खां मोटंदा हुआ मुज़दलिफ़े जे तरफ़, त मुस्लमान जेके इब्तिदा इस्लाम में मोटी ईंदा हुआ, उहे पुराणा जेके मके जा माण्हू हुआ उहे न मोटंदा हुआ, उते रही पवंदा हुआ, उहे उते रहिजी पवण खे इबादत सम्झंदा हुआ, मुज़दलिफ़े में राति गुज़ारण खे इबादत कोन पिया सम्झनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो, वज़्कुरू, अल्लाह ताला खे यादि कयो, अल्लाह ताला जो ज़िक्र कयो ईअं जीअं असां तव्हांखे ॾसियो। हीउ लफ़्ज़ बि हिकिड़ो कानून आहे। हिकिड़ो माण्हू नमाज़ बि पढ़े थो, रोज़ा बि रखे थो, ज़िक्र करे थो, इस्तिग़फ़ार करे थो, तस्बीह करे थो, पढ़े थो, वॾा वॾा नफ़िल तहज्जुद बि पढ़े थो, वॾा सजदा करे, वॾियूं दुआऊं घुरे, वॾियूं तस्बीहूं पढ़े थो, पर हीउ लफ़्ज़ सेखारे थो त अल्लाह ताला जो ज़िक्र कयो ईअं जीअं असां तव्हांखे ॾसियो आहे। हिकिड़ो तव्हां पंहिंजे पसंदि ते अल्लाह ताला खे यादि कयो था, नमाज़ पढ़ो था, पर जमात खां सदाईं अलॻि थी करे। तव्हां क़ुरान शरीफ़ जी तिलावत या इस्तिग़फ़ार या तस्बीह पढ़ो था, पर क़ुर ऐं हदीस वारे ॿुधायल तरीक़े खे छॾे करे पंहिंजे मर्ज़ीअ ते, मूंखे हीअ तस्बीह वणंदी आहे, मां इहा घणी पढ़ंदो आहियां। हदीस पाक में अगरचे इन वक़्त ते इन हीअ तस्बीह जे पढ़ण जी इजाज़त न आई। मसलन
युसब्बिहून बिल अशी वल इब्कार क़ुरान पाक चयो आहे फजर खां पोइ ऐं मगरिब खां पोइ तस्बीह जो ज़ोर वठंदा कयो घणो ज़ोर क़ुरान पाक इन्हनि ॿिनि टाइमनि ते कयो आहे फजर खां पोइ मगरिब खां पोइ फजर खां पोइ इनजे करे त अञा सिजु उभिरियो कोन्हे जेसिताईं सिजु उभिरे तेसिताईं अलाह ताला जो फज़ल तलब कयो सिजु उभिरे पोइ पंहिंजे कमनि सां लॻी वञो वरी सॼो ॾींहुं माण्हू पंहिंजे कमनि कारनि सां ई निमाज़ जी आज़ान ॿुधई वरी हलियो आयो निमाज़ पढ़ियईं ॿिए पहिरीं पढ़ी वियो टे पहिरीं पढ़ी वियो सिजल ते जमल आयो तक़रीबन ॾींहं वारा कम घणा पूरा थी विया हाणे सिजल ते निमाज़ खां पोइ वरी वेही वञे एतिरो वक़्तु वेही वञे जो वरी पंहिंजो अवाबीन पढ़े सुबुह जो एतिरो वक़्तु हुए जो इशराक पढ़े मगरिब जो एतिरो वक़्तु हुए जो वरी अवाबीन पढ़े हाणे इन्हनि ॿिन्हिनि टाइमनि खे अलाह तबारक व तआला तस्बीह जे लाइ क़ुरान पाक में बयानु कयो आहे हाणे हिकिड़ो बंदो ज़वाल वारे टाइम ते वेही करे उहे तस्बीहूं पढ़े थो अबा चओ मूंखे वांधि काई हिन टाइम ते थी थिए हाणे साॻियूं तस्बीहूं पढ़े न पंहिंजे पसंदि ते टाइम हथु कयो हिकिड़ो माण्हू तहज्जुद राति जो पढ़ण जे बजाए सदाई ॾींहं जो पढ़े थो ओतिरो रकातूं अबा राति जो छो कोन यार मूंखे राति जो उथणु नसीब नथो थिए नथो थी सघां ओतिरो ॾींहं जो पढ़ंदो सवाबु मिलंदो सवाब खां महरूम कोन रहंदो पर अलाह ताला जो ही लफ़्ज़ बयानु कयल क़ुरान पाक जो ॿुधाए थो इख़लास तुंहिंजो मुकमल तॾहिं चइबो तॾहिं जॾहिं तूं जीअं असां तोखे ॾिसो ईअं करे हिकिड़ो न मज़दूर हुजे रखियल उन मज़दूर कमु ॾिसिजे त बाबा इस्पताल में या स्कूल में या थाणे ते या कोर्ट में या मस्जिद में या मदरसे में किथे बि सफ़ाई वारो माण्हू हुजे उनखे ॾिसिजे हीअं सफ़ाई कर ईअं तरतीब सां पोइ उहो इन तरतीब खे छॾे ॿी तरतीब हासिल करे मसलन पहिरियां कुर्सियूं ऐं जॻहूं टेबलूं छंडे पोइ वरी ॿुहारी ॾे सफ़ाई त थी न कुर्सियूं बि छंडणियूं हुयूं ॿुहारी बि ॾिनई सफ़ाई बि करणी पर उन सफ़ाईअ मां कुर्सियुनि ऐं टेबलुनि जो कोई फ़ाइदो कोन थियो सफ़ाई साॻी करे थो पर पंहिंजे तरतीब सां जेका फ़ाइदेमंद कोन्हे अलाह ताला इंसान खे सेखारियो आहे तो पंहिंजे दिलि जे गुनाहनि जी मेर ऐं कट लाहिणु थो चाहीं सफ़ाई करणो थो चाहीं न तो वारी राय सां न थींदो असां वारी राय सां थींदो जंहिंसां न थियो हिते जेको बंदो सियाणो हूंदो तॾहिं पहिरियां ई चई या उलेलाल बाप ओ अकुल वारो असांजे ॻाल्हियुनि खे अकुल वारा सम्झंदा तॾहिं हिते फरमाईं वइन कुंतुम मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन अगरचे तव्हां पहिरें ज़माने खां वठी गाफ़िल हुयो भुलियल हो तव्हांखे मालूमात न हुई असां तव्हांखे इहे मालूमात ॾिनियूं आहिनि तव्हांखे तालीम तरबियत ॾिनी आहे असां वारे ॿुधायल तरीक़े ते हलो त कामयाबु थींदो पोइ सुम्मा हफ़ीज़ु मिन हैसु अफ़ाज़ अन्नास चिट्ठो बयानु कयो अलाह ताला उन्हनि मुशरिकनि जे लाइ जितां माण्हू मोटी अचनि था न मैदान अरफ़ात खां मुज़दलिफ़ जे तरफ़ तव्हां बि हुतां मोटी अचो मुस्तग़फ़िरुल्लाह सने सुकी कमी कोताही थी वञे अलाह तबारक व तआला खां माफ़ी वठंदा कयो इन अल्लाह गफ़ूर रहीम अलाह ताला बख़्शनहार महिरबान आहे हिननि आयतुनि आकामनि जे ॿुधाइण खां पोइ आख़िर में नोट आयो आकामनि खे चङी तरह अदा करण जी कोशिशि कयो पर बहसियत इंसान जे कुझु न कुझु कमी थींदी ई थींदी बेतवजी थींदी बेतरतीबी थींदी थोरो तव्हांजी बेख़्याली थींदी आकाम अॻिते पोइ थींदा कुझु न कुझु कमी थींदी ई थींदी पोइ अस्तग़फिरुल्लाह अल्लाह ताला मग़फ़िरत वारो दरवाज़ो खोले रखियो आहे रब तबारक व तआला खां माफ़ी वठो रब बख़्शणहार आहे माफ़ करे छॾींदो ॾिसो क़ुरान पाक असांखे आकामनि जे अदायगीअ जो हुकुम बि कयो आहे त अदायगीअ जो तरीक़ेकार बि सेखारियो आहे अल्लाह पाक चलो तव्हां असांजे इन क़ुरान पाक जे आयतुनि जे ॿुधण ॿुधाइण खां पोइ सिखण जी उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।